अॼु मां आई आहियां शादी ते, कंहिंजी या मूंखे बि ख़बर न आहे। जस्ट किडिंग गाइस, मुंहिंजे मासात जी शादी आहे। ईंदे ई असांजी नज़र पई गोलगप्पनि ते। पोइ असां खाधीसीं आइसक्रीम ऐं गाइस हे मुंहिंजी मालोट आ। माण्हू वॾा थींदा वेंदा नी, हे नंढी थींदी वञे थी। ऐं हे ब्लैक ड्रेस में मुंहिंजी मासी आ। ऐं हे मुंहिंजी मामी आ, शी इज़ फ्लेक्सिंग हर 2 कुल्फीज़। ऐं हे मुंहिंजो मामियूं ऐं मासियूं आहिनि जेके टिकटॉक ठाहिनि थियूं। ये इतनी अच्छी ट्रांजिशंस बनाती हैं कि आप लोगों को भी बीट कर सकती हैं। पोइ मां पंहिंजे पाण खे निहारियां पई ऐं सोचां पई त कोई एॾो प्यारो कीअं थो थी सघे। पोइ असां कयोसीं डिनर जेको ॾाढो यमी हुयो। पोइ मां ॾिठो त मुंहिंजे पेर जी खल लही वई आहे ऐं मूंखे थिए पियो ॾाढो सूर। पोइ असां वियासीं हली घर। मिलंदा आहियूं ॿिए कंहिं व्लॉग में। ओके बाय।